साखी इंदी आ कि एक बार श्री गुरु नानक देव महाराजन भाई बाला भाई मर्दाना यात्रा प्या कन। कई नगर कई देश एतरे कदर की कई लोक भी गुरु नानक देव महाराजन यात्रा कई ऐं सभिन खे सरल भक्ति जो ही मार्ग ॾेखारियो। प्रभु जो नाम प्रभु जो ध्यान सेखारियो, वैराग सेखारियो। चओ हरे राम। त एक हंध रस्तो हुयो, जंगल जो आरंभ हुयो, वन जो। अचानक वेंदे वेंदे भाई बाला भाई मर्दाना भी त आखिर साधारण न थिया, गुरुनि सां गॾु रहंदा। गुरु कृपा हरि कृपा सां उन्हनि आकाश में ॾिठो कि यमदूत हिकिड़े प्राणीअ खे, उन जे जीवात्मा खे पकड़े वठी था वञनि, मारींदा उन खे कर्मनि जो फल भोगाइण जे लाइ पकड़े करे दुख ॾींदा वठी था वञनि। तॾहिं भाई मर्दाने पुछो त सतगुरु हे छा आहे? हे ॾिसो, हे ॾिसो, हे कहिड़ो दृश्य आहे? हिन जीव खे केॾो दुख था ॾियनि, त्रास था ॾियनि, हे वीचारो केॾो दुख थो पाए, हिन खे छो था मारनि? चओ हरे राम। गुरु नानक देव महाराजन चयो भाई कर्मनि जो फल आहे। हिन अहिड़ा कर्म कया कि हिन खे अॼु इहे दुख मिली रहे। जीवन जेॾी महिल हुयो त हिन भक्ति न कई, सचे दिल सां नाम न जपियो, सिमरन न कयो, सेवा न कई, भलाईअ जो कमु न कयो। थोड़ी थोड़ी ॻाल्हि ते हिंसा, क्रोध, गुस्सो, कंहिंजो बुरो करणु, कंहिंजी निंदा करणु, अॼु उहे ॾींहं हिन जा साम्हूं आया आहिनि। चओ हरे राम। तंहिंजे करे भाई हमेशा कर्म सावधान थी करे करणु खपे। कोई भी कर्म अहिड़ो न हुजे जंहिंसां कंहिंखे कॾहिं बि कोई भी जरा भी तकलीफ़ पहुचे। मन वचन कर्म सां असां अहिड़ो कोई भी कर्म न कयूं जंहिंसां कंहिंजो अनिष्ट थिए, बुरो थिए, कंहिंखे दुख पहुचे कंहिं भी तरह जो। चओ हरे राम। बल्कि असांजो हर कर्म जेको आहे कंहिंजे भलाईअ जो हुजे, कंहिंजी सेवा जो हुजे। ऐं अगरि सेवा नथो करे, भलाई नथो करे त बुराई भी न करे, ॾे न त दुखाए भी न। चओ हरे राम। तॾहिं वाकई ज्ञान लॻो, वैराग लॻियो। अञा 5 मिंट भी न थिया त वरी कहिड़ो ॿियो दृश्य ॾिठूं। चओ हरे राम। ॿियो कहिड़ो दृश्य ॾिठूं त सुंदर विमान ते देवताऊं स्वर्ग में चाढ़े हिकिड़े मनुष्य खे, उन जे जीवात्मा खे ॿिए दिव्य देह में स्वर्ग था वठी वञनि। जय जयकार था कनि, गुलनि जी बरसात था कनि। वरी भाई बाला मर्दाने चयो साईं हे ॾिसो, हे काॾे आकाश में हिन खे वठी था वञनि पिया, जय जयकार था कनि, हिनखे सुंदर सिंघासन ते विहारियो अथऊं, गुल था विझनि मथो ऐं विमान ते विहारे करे वठी था वञनि। हे केरा, हिन छा कयो आहे? हिन ज़रूर साईं कोई वॾा पुण्य कया हूंदा। सतगुरु चुप थी विया। बाबा ॿुधायो न, चवनि था न हिन कोई वॾा पंहिंजा पुण्य कर्म त न कया। अरे त पोइ हिनखे स्वर्ग कीअं था वठी वञनि? सतगुरुनि चयो इन खां ई पुछो। सतगुरुनि इशारो कयो, विमान रुकियो। उहो जेको देवता हुयो, मनुष्य मां देवता बणियो, शरीर छॾे करे उहो हेठि लथो। गुरु नानक देव महाराजन खे उन प्रणाम कयो। सतगुरु पुछण लगस, हा छा था पुछो भाई बाला मर्दाना? तॾहिं पुछण लगा कि बाबा तव्हां कहिड़ा पुण्य कया आहिनि जो स्वर्ग में राही थिया हो, देवताउनि जो शरीर धारण करे? सतगुरु चवनि था तव्हां कोई पुण्य न कया आहिनि, पोइ स्वर्ग कीअं था वञो? उन देवता हथ जोड़े करे, अखियुनि में नीर भरे करे गुरु नानक देव जे चरणनि ते प्रणाम कयो। चई मुंहिंजा कोई पुण्य कर्म कोन्हनि, त चई संत कृपा सां अॼु मूं ते सतगुरु नानक देव महाराजन जी कृपा थी आहे, तॾहिं मां स्वर्ग तो वञा। अरे असां सम्झोसीं न, खोले करे ॿुधायो
तरी उन देवता चयो कि 5 मिंट पहिरियों जेको तव्हां दृश्य ॾिठो हूंदो, जमदूत पकड़े करे कंहिं माण्हूअ खे नरक पिया वठी वञनि, हा हा उहो ॿियो कोई न हुयो, उहो मां ई हुयुसि, उहो मां ई हुयुसि। पोइ स्वर्ग कीअं था वञो? त उन ॿुधायो कि मुंहिंजा त अहिड़ा कर्म न हुआ कि मां स्वर्ग वञा, पर ॾिसो साम्हूं छा आहे, साम्हूं त मुक्ति धाम आहे, शमशान घाट आहे, मुर्दा जलंदा आहिनि। चई हो ॾिसो रख नज़र अचेव थी? हा हा। चई मुंहिंजे ई शरीर जी रख आहे उहा, मुंहिंजी मृत्यु थी शरीर जी, उन ई शरीर जो हिते अंतिम संस्कार थियो आहे। संस्कार थींदे थींदे बाहि में जेॾी महिल मुंहिंजे शरीर खे आग लॻी त कुझु नंढी सी हड्डी अस्थि उॾामी करे हिन साम्हूं रोड ते अची पई, सड़क ते पई। इन रस्ते ते हलंदे हलंदे श्री गुरु नानक देव महाराजन जा चरण मुंहिंजे मरियल शरीर जे चिता जे उन थोरे से हड्डीअ जे जीअं मथों पिया त मां यमदूतन खां छॾिजी वियुमि, नरक खां बची वियुमि ऐं स्वर्ग जा द्वार मुंहिंजे लाइ खुलिजी विया। इन में मुंहिंजी काई योग्यता न आहे, ये सतगुरु नानक देव महाराजन जा अकस्मात जेके चरण पइजी विया, बसि उन ते ई मुंहिंजो उद्धार थियो। चरण रज अंतरजामी पुरख विधाते, श्रद्धा मन की पूरे, नानक दास यह सुख मांगे, मोकों कर संतन की धूरे। एडी वॾी धूल जी महिमा आहे संतन जे चरणन जी रज जी, कि चरण पया लेखा माफ़ थी विया, बंद खलास थी विया, स्वर्ग जा द्वार खुली विया। त इहा जेकी महिमा आहे पूर्ण दरवेश ब्रह्म ज्ञानी संतन जी महिमा आहे। चओ हरे राम।